ओम साईं राम। कुल 47 बाबा जे गुज़िरियल जन्मनि जूं यादगिरियूं। नांग ऐं ॾेॾर जी कथा। ज्ञान अवतार श्री साईं बाबा, अव्हां जी मूर्ति कहिड़ी न दिव्य जोत वारी ऐं सुंदर आहे। हे अंतर्यामी, अव्हां जे मुख जी सूंहं, जंहिंजे दर्शन करण सां पूरब जन्मनि जो दुखनि जो ख़ात्मो थिए, सुखनि जो द्वार खुली पए थो। हे प्यारा साईं बाबा, जंहिं पंहिंजे दयालु सुभाउ मूजिबि दया दृष्टि कंदा त इहा आशा रखी सघूं था त असांजे कर्म बंधन टुटी पवंदा ऐं असांखे आनंद जी प्राप्ति थींदी। गंगा में सनानु करण सां सभु पाप नष्ट थी वेंदा आहिनि, पर उहा गंगा माता पिणु अव्हां जहिड़नि संतनि जो इंतज़ारु रहे थी त कॾहिं अची मूं में सनानु करे पंहिंजा पवित्र चरण विझनि, मूं में यात्रियुनि जा कठा थियल पाप नाश थियनि। बाबा जन हिकु दफ़े कथा ॿुधाई त हिकु ॾींहुं सुबुह जो जलपान करे पंधु पियुसि ऐं हिकु नंढी नदीअ जे किनारे ते पहुतुसि। थकु हुअण सबबि किनारे ते वेही रहियसि, हथ पेर धोई सनानु कयुमि त थकावट दूर थी वियमि ऐं बदन में फुर्ती ऐं प्रसन्नता जो अनुभव कयुमि। उते हिकु हंधि माण्हुनि लाइ पगडंडी ऐं बैलगाॾियुनि लाइ अलॻि रस्तो पिणु हो, जिन जे ॿिन्ही पासनि खां घाटा वण हुआ। नदी धीरे धीरे वही रही हुई ऐं मां पंहिंजी चिलम भरे रहियो हुउसि त कन ते डप में भरियल ॾेॾर जो आवाज़ु ॿुधुमि। मां चिलम सुलॻाए रहियो हुउसि त हिकु यात्री उते आयो ऐं मुंहिंजे वेझो वेही मूंखे प्रणाम कयईं ऐं तॾो विछाए मूंखे खाइण ऐं आराम करण जी आछ कयईं। मुंहिंजी चिलम पिणु दुखाए मूंखे पीअण लाइ ॾिनई ऐं ॾेॾर जो वॾो आवाज़ु ॿुधी उन जे राज़ ॿुधण लाइ मूं ॾांहुं निहारियईं। मूं ॿुधायोमांसि त इहो ॾेॾर हिन वक़्तु कष्ट में आहे, जो गुज़िरियल जन्म जे कर्मनि जो फल भोॻे रहियो आहे ऐं संदसि चिलाइण अजायो आहे। चिलम मां हिकदमि भरे मूंखे ॾेई चयईं त ॾिसां त आख़िर में आहे छा, जो ॾेॾर एॾो घणो चिलाए रहियो आहे ऐं आवाज़ तरफ़ वञणु लॻो। मूं चयोमांसि त उन ॾेॾर खे हिकु नांग पंहिंजे वात में पकड़ियो आहे, तंहिं करे ई ख़ौफ़ विचां चिलाए रहियो आहे। गुज़िरियल जन्मनि में ॿई दुष्ट आत्माऊं हुआ ऐं हिन वक़्तु ॾेॾर ऐं नांग जे रूप में जनम पाए कर्मनि जो फल भोॻे रहिया आहिनि। हिन उते वञी ॾिठो त बराबरि ॾेॾर खे नांग मुंहं में दॿाए रहियो आहे। हिन अची वापसि मूंखे ॿुधायो त 10-12 मिंटनि में नांग ॾेॾर खे गरकाए छॾींदो। मां चयोमांसि, न, ईअं कोन थींदो। मां उन ॾेॾर जो पिता आहियां ऐं हिते हाज़ुरु आहियां। नांग जी छा मजाल आहे जो ॾेॾर खे गिरकाए वञे। मां हिते तॾहिं अजायो थोरी वेठो आहियां। ॾिस त मां हिन जी कहिड़ी तरह रक्षा थो करियां। ॿियो दफ़ो चिलम पीअण खां पोइ असां ॿई ओॾां वियासीं त हू डिॼणु लॻो ऐं मूंखे अॻियां वञण खां रोकणु लॻो त मतां नांग हमिलो न करे। मां हिन जी सलाह जे बरख़िलाफ़ अॻियां वधी वियुसि ऐं ॿिन्ही खे चयुमि त हे वीरभद्रपा, तुंहिंजे शत्रुअ खे अञा काफ़ी फल न मिली चुको आहे छा, जो तोखे नांग जी ऐं हिन खे ॾेॾर जी जूण मिली आहे। अड़े हाणे त वेर छॾियो, जा वॾी शर्म जी ॻाल्हि आहे। हसद ऐं वेर भाव खे त्यागे शांती में रहो। इहे लफ़्ज़ ॿुधी नांग ॾेॾर खे छॾे ॾिनो ऐं जल्दी ई नदीअ में टुॿी हणी ग़ाइबु थी वियो। ॾेॾर में टिपा ॾींदो वणनि जे झुगिटनि अंदरि घिड़ी वियो। यात्रीअ खे ॾाढो अजबु लॻो ऐं सम्झ में कीन आयसि त नांग ॾेॾर खे छॾियो ई छो। वीरभद्रपा ऐं चन्नबसप्पा केरु हुआ, संदसि वेर जो सबबु कहिड़ो हो। ॿई मोटी अची वण जे हेठां वेठासीं ऐं चिलम छिके पूरी करण बैदि मूं खेसि ॿुधायो, मुंहिंजे रहण जी जाइ खां अटिकल 4 मील परे हिकु पवित्र स्थान आहे, जिथे महादेव जो मंदिरु हो, जो तमामु पुराणी हालति में हो। उते जे रहवासियुनि मंदर जी मरामत कराए नएं रूप ॾियण लाइ चंदो कठो करणु शुरू कयो। काफ़ी धन कठे करण बैदि उन मंदर में हर रोज़ पूॼन जो वग़ैरह जी योजना तयारु कई वई। हिकु धन्यवान शख़्स खे उहो कठो कयल चंदो ॾेई चयऊं त तोखे ख़ज़ानची करे मंदर जी मरामत वग़ैरह जी देखभाल करण जी जवाबदारी था रखूं। ख़र्च वॾे दिलि सां कजांइ। पर सेठ हिकु महा कंजूस हो। हिन थोरे में थोरो ख़र्च कयो, जंहिं करे मरामत
त मां मामूली ऐं लबे थबे जी करायईं। बाक़ी रक़म हड़प करे वियो। पंहिंजे बासियल चंदे मां हिकु पाई बि किन ख़र्चु कयईं। ज़ुबान जो ॾाढो मिठो हूंदो हो, तंहिं करे जिन माण्हुनि खेसि चयो त मरामत पूरी तरह कान थी आहे, उन्हनि सां हरू भरू खड़ो बि कोन पवंदो हो ऐं हाज़ुर हाज़ुर चई सभिनी खे पताए छॾियईं ऐं मरामत जो कमु अधीरो रहिजी वियो। माण्हू सभु कठा थी वटिसि आया ऐं चयऊं त सेठ साहिब, कृपा करे मरामत जो कमु जल्दी पूरो करायो। जंहिं ढंग सां अव्हीं कमु कराए रहिया आहियो, तंहिंजे हिसाब सां मरामत जो कमु त ख़तमु ई कोन थींदो ऐं पियो ईंदो। तंहिं करे वरी योजना ठाहे कम खे जल्द हलायो। पैसा असीं अव्हांखे चंदो कठो करे ॾींदासीं। माण्हुनि अंजाम मूजिबि पैसा कठा करे खेसि ॾिना, पर ही कंजूस ख़ज़ानची सेठ अॻे वांगुरु थधो मांझांदो करे वेठो रहियो। संदसि ज़ाल खे किन ॾींहंनि खां पोइ सपने में भॻवानु शंकर चयो त मंदर खे सोने कलश चाढ़ण जो कमु पूरो करायो। जेतिरो ख़र्चु कंदा मां तव्हांखे उन खां 100 दफ़ा वधीक ॾींदुसि। ॿिए सुबुह जो ज़ाल सेठ खे सपनो ॿुधायो त सेठ खे अची डपु वरायो ऐं सोचणु लॻो त सोने कलश जो कार्ज में त घणो ख़र्चु ईंदो। तंहिं करे इहा ॻाल्हि ॿुधी खिली टारे चॾियईं। चयईं, सपननि ते कहिड़ो वेसाह रखी सघिबो। जेकॾहिं भॻवानु शंकर कलश चाहे थो त मूंखे ख़ुदि दर्शन ॾिए हा। तोखे छो चयईं? तो वारो सपनो पाण असां पति ऐं पत्नी जे विच में संबंध बिगाड़ण वारो आहे। तंहिं करे तूं माठि करे वेही रहो। भॻवान खे अहिड़े क़ीमती शइ जी ज़रूरत ई कहिड़ी आहे, जा दानी पुरुषनि जे मर्ज़ीअ जे बरख़िलाफ़ कठी कयल हुजे। भॻवानु त हमेशह प्रेम जो बुखियो आहे ऐं प्रेम, भक्ति ऐं श्रद्धा सां टामे जो पैसो बि क़बूलु कंदो आहे। तूं आनंद करे वेही रहो। सेठाणी खे वरी सपने में महादेव दर्शन ॾेई चयो त तूं पंहिंजे पतीअ जे बतायल ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे, मगर मथिसि ज़ोर रख त मंदर खे बिल्कुलु पूरी तरह मरमत कराए। नए मंदर जहिड़ी सूरत ॾे। मां बराबरि प्रेम ऐं भक्तीअ जो बुखो आहियां। तूं पंहिंजे हथां इच्छा अनुसार ख़र्च करे मंदर खे शोभायनाक ऐं सुठो ठाराए। सेठाणी उन ते पंहिंजे पिता वटां मिलियल ज़ेवर विकिणण जो निश्चय कयो त कंजूस सेठ अची कावड़ियो ऐं भॻवान खे धोखे ॾियण लाइ ज़ाल जा सभु ज़ेवर फ़क़ति 1000 रुपयनि में पाण ख़रीद करे रखी छॾियईं। 1000 रुपयनि मां मंदर जे लॻोलॻि पियल उजड़ पटु खणी मंदर जे नाले ख़रीद कयईं। पर इहो पटु हिकु ग़रीब स्त्री जो हो, जो कंजूस सेठ वटि 250 रुपयनि में गच वक़्त खां गिरवी तो रखियलु हो ऐं बेईमान सेठ इहो पटु मंदर जे नाले में वठी पंहिंजे स्त्रीअ, ग़रीब दुबकी ऐं भॻवानु शंकर टिनी खे यकसाई धोखो ॾिनो ऐं पोइ उहा ज़मीन हिकु निर्धन पुजारी जे हवाले कयईं, जो ॾाढो ख़ुशि थियो। कुझु वक़्तु बैदि हिकु ज़बरदस्त तूफ़ान लॻो ऐं पुठियां सख़्तु बरसाति अची वसी ऐं कंजूस सेठ जे घर अची विझ किरी, जंहिंमें सेठ ऐं सेठाणी ॿई गुज़ारे विया ऐं उहा ग़रीब स्त्री दुबकी बि गुज़ारे वई। ॿिए जन्म में कंजूस मथुरा जे ब्राह्मण कुल में जनमु वरितो ऐं मथिसि नालो वीरभद्रपा रखियो वियो ऐं संदसि साल पुजारी जे घर में कन्या जो जनमु वरितो ऐं मथिसि नालो गौरी पियो। ग़रीब स्त्री दुबकी वरी गरु वंश में पुरुष जो जनमु वरितो ऐं मथिसि नालो चन्नबसप्पा रखियो वियो। पुजारी मुंहिंजो मित्र हो ऐं घणो करे मूं वटि वार्तालाप करणु ऐं ख़बरचार ॾियणु वठण लाइ ईंदो हो ऐं मूं वटि चिलम बि पीअंदो हो। पुजारी जी कन्या गौरी बि मुंहिंजी भक्तिड़ थी पई। जीअं गौरी जवान थींदी वई, तीअं पिणसि पुजारी खे संदसि शादी कराइण जी चिंता अची लॻी। मूं खेसि चयो त तूं का बि चिंता न कर, गौरीअ जो वर पाण ई ॻोल्हा कंदो तो वटि अची पहुचंदो। थोरनि ॾींहंनि खां पोइ वीरभद्रपा नाले हिकु जवान अॻियों सेठ भिक्षा वठंदो पुजारी जे घर ते अची पहुतो ऐं मूं सां सलाह करे अॻी साल गौरी खे हिन सां शादी कराई, छाकाणि त हिन शादीअ में मुंहिंजो हथु ॻंढियलु हो ऐं अॻे जन्म में मंदर वारा पैसा गिरकाए मूंखे धोखो ॾिनो आई त बि संदसि धन जी तृष्णा लथी कोन हुई। तंहिं करे मूंखे चयईं त अव्हां ई मूंखे शादी कराई आहे, तंहिं करे कंहिं धंधे या उद्योग में मूंखे कृपा करे सहायता करियो। कुदरत सां
उन वक़्तु सभिनी शयुनि जा अघ चढ़ी विया ऐं गौरी अॻी स्त्री वारी ज़मीन 1 लख रुपए में विकामिनी, जंहिंमां 50,000 नक़द मिलिया ऐं बाक़ी 2-3 सालनि जे किश्तुनि में चुक्तो ॾियण जो वादो कयो वियो। यानी सेठ जी अङी ज़ाल खे मणियुनि जे 1,000 रुपयनि बदिरां 100 दफ़ा वधीक शंकर भॻवान जे सपने मूजिबि मिलिया ऐं महादेव जो वचन सत निकितो। हेॾां वीरभद्रपा अॻियो सेठ पैसे जे लालच में फासी पंहिंजे स्त्री गौरीअ सां अची अटकियो त उन ते मुंहिंजो हक़ु आहे, छो त मां तुंहिंजो पति आहियां। ॿई ॼणा झगड़ंदा मूं वटि आया। मूं फ़ैसिलो ॾिनो त इहा ज़मीन असुल गौरी जे पीउ पुजारी खे ॾिनी वई हुई, तंहिं करे ज़मीन जी मालिकिण संदसि धीअ गौरी आहे। संदसि पिता जो या पति जो उन ते को अधिकार नाहे। मुंहिंजे फ़ैसिले ते कावड़जी वीरभद्रपा सेठ चवणु लॻो त तूं गौरी खे फासाए संदसि मिल्कियत हड़प करणु थो चाहीं। इहो इल्ज़ाम ॿुधी मां भॻवान जो नालो वठी माठ में रहियसि त वीरभद्रपा सेठ गौरी खे मारणु लॻो। मंझंदि जो गौरी मूंखे अची चयो त वीरभद्रपा जेके अखर अव्हांखे चया आहिनि उन जे बारे में दिलि में न कजो, छो त मां वरी बि तव्हांजी धीअ आहियां, तंहिं करे मूं ते दया दृष्टि हमेशह कंदा रहिजो। राति जो गौरी सुपिनो लधो जंहिंमें महावीर खेसि चयो त उहा सभु मिल्कियत तुंहिंजी ई आहे, उन मां कुझु बि कंहिंखे न ॾिज। चंद बसप्पा अॻे ग़रीब स्त्री दुबकी जे सलाह सां कुझु रक़म मंदर जे कार में ख़र्चु कजि ऐं पोइ जे ॿिए कंहिं पासे ख़र्चु करण जी इच्छा हुजे त मस्जिद में बाबा साईं जे हुकुम मूजिबि ख़र्चु कजि। गौरी पंहिंजे सुपिने जो अहिवालु अची मूंखे सुणायो ऐं मूंखे सलाह पिणु ॾिनी त मूल रक़म तूं पाण वटि रखी छॾि, बाक़ी व्याज जी अधु रक़म चंद बसप्पा खे ॾे। वीरभद्रपा जो हिन मिल्कियत ऐं धन सां को वास्तो नाहे। अञा इहे लफ़्ज़ चई बंदी कयां त वीरभद्रपा ऐं चंद बसप्पा पाण में झगड़ींदा मूं वटि आया। मूं ॿिन्ही खे शांति कराइण जी कोशिशि कई ऐं गौरीअ खे सपने में मिलियल महादेव जो हुकुम पिणु ॿुधायुमि त वीरभद्रपा जोश में अची चंद बसप्पा खे चयो त मां तोखे गतरा गतरा करे छॾींदुसि। चंद बसप्पा अॻियों ग़रीब माई गीदी हो ऐं मुंहिंजा चरण पकिड़े चयईं त कृपा करे मुंहिंजी रक्षा करियो। मूं ओॾी महिल ई शत्रु वीरभद्रपा खां संदसि छुटकारो करायो। थोरे वक़्त बैदि ॿिन्ही जी मृत्यु थी वई। वीरभद्रपा खे नांग जी जूण मिली ऐं चंद बसप्पा अची ॾेढर थियो। चंद बसप्पा ॾेढर जे पुकार ते मुंहिंजो ॾिनल वचन मूंखे यादि खायो त मां 7 समुंड पार करे बि तोखे अची सहायता कंदुसि ऐं ॾेढर जी रक्षा करे पंहिंजो वचन पूरो कयुमि। मतिलबु त संकट जे समय भॻवानु पंहिंजनि भक्तनि वटि डोड़ींदो ईंदो आहे। हिन मां असांखे सिख्या मिले थी त कयल कर्मनि जो फल हर कंहिंखे भोॻणो थो पवे ऐं भोॻण खां सवाइ संदसि छुटकारो कीअं न थींदो। गुज़िरियल जन्मनि जे ॾियण वठण जो वहिंवारु जेसिताईं चुक्तो न थियो आहे तेसिताईं जनम मरण जे चकर में अचिणो पवंदो। ॿियो, धन जी तृष्णा न फ़क़ति इंसान जो अंत आणे थी पर मनुष्य जून मां किराए नांग ॾेढर वग़ैरह जूं जूणियूं बि भोॻाए थी। ओम साईं राम। गुल 47 पूरो थियो।